जेकॾहिं का बि दावा कजे पर दलील उनजे मथां न हुजे त उहा दावा क़ाबिल क़बूल थींदी? कॾहिं बि कोन थींदी। त हर दावा जी जीअं दलील आहे त मुंहिंजा भाइरो जीअं त ईअं ई जेका असांजी इहा दावा आहे न त असीं अलाह वारनि सां मुहबत रखूं था, असीं अलाह वारनि सां अक़ीदत रखूं था, त असांजे इन दावा जी दलील बि ज़रूरी आहे। ऐं उहा दलील आहे त असां जेकॾहिं वाक़ई कंहिं अलाह वारे सां मुहबत रखूं था त पोइ कोशिशि करियूं त जीअं ज़िंदगी उन अलाह वारे गुज़ारी उन जे नक्शे क़दम ते हली करे असीं पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। मुहबत जी दावा त असीं कंहिंसां रखूं, पर उन जो रस्तो असांखे न वणे, उन जी हलियल वाट असांखे पसंदि न अचे, उहा असांखे भारी लॻे, त पोइ माना असीं पंहिंजी दावा ऐं मुहबत में थोरा कमज़ोर आहियूं। हीउ जेको भलारो महीनो शाबान जो हले पियो, हीउ को आम महीनो कोन्हे। जेके तव्हां पंहिंजे अॼुकल्ह जी सम्झो चवणी में तव्हां ईअं चई सघो था त हीउ जेको महीनो आहे इहो आहे ऑडिट जो महीनो। छाजो महीनो आहे? ऑडिट। इहे जेके सरकारी दफ़्तर हूंदा आहिनि, सरकारी जेके मसइला मसाइल हूंदा आहिनि न, ठीकु आहे न, पोइ उन में छा हूंदो, उनजो टाइम हूंदो आहे। हाणे साल पूरो थियो, पूरे साल जी जेका कारकर्दगी रिपोर्ट उहा को ऑफिसर ईंदो सॼो अची पुछा अछा कंदो, ऑडिट कंदो, छा थियो छा कोन थियो, भई जेके 5 रुपया ॾिनासीं कीअं ख़र्च थिया, इहे सभु मसइला थींदा आहिनि न। त हीउ जेको महीनो आहे शाबान, ईअं सम्झो असां सभिनी इंसाननि जे अमल जे ऑडिट जो महीनो आहे। हदीस में आहे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम शाबान जे महीने में, रमज़ान त हूअं ई फ़र्ज़ु आहे, 30 ई रोज़ा रखंदा हुआ, पर रमज़ान खां बाद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़्यादा खां ज़्यादा वरी शाबान जे महीने में रोज़ा रखंदा हुआ। त कंहिं पुछियो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां शाबान में घणा रोज़ा रखंदा आहियो, इन जी वजह कहिड़ी आहे? त इन ते अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त मुंहिंजा उम्मतियो, शाबान में आउं घणा रोज़ा इन जे करे रखंदो आहियां त शाबान जो महीनो वॾो अहमियत वारो, वॾे मक़ाम वारो, ऐं सम्झो वॾो हिकिड़ो अल्लाह जी बारगाह में ख़ासि महीनो आहे। माण्हुनि खे इन महीने जी ख़बर कोन्हे, माण्हू इन जे अहमियत खां बेख़बर आहिनि, तंहिंजे करे माण्हू सोचीनि कोन था। फरमायो त आउं इन जे करे रोज़ा रखंदो आहियां त हीउ जेको महीनो आहे, इन महीने में इंसाननि जा अमल ख़ुदा जी बारगाह में पेश कया वेंदा आहिनि। इन महीने में माण्हुनि जा अमल ख़ुदा जी बारगाह में पेश कया वेंदा आहिनि। पोइ हुज़ूर फरमायो त आउं इहो चाहियां थो त जॾहिं मुंहिंजो अमल नामो मुंहिंजे रब जी बारगाह में पेश थिए त आउं रोज़े जी हालत में हुजां। इन जे करे आउं घणे खां घणा रोज़ा रखां थो। रोज़ो हिकिड़ी इबादत आहे, ख़ुदा जी बंदगी आहे, हिकिड़ो मिसाल आहे। त हुज़ूर जे फरमान जो मक़सदु इहो आहे त मुंहिंजी तमन्ना इहा आहे, मूं रसूलुल्लाह जी ख़्वाहिश इहा आहे त जॾहिं मुंहिंजो अमल नामो मुंहिंजे रब जी बारगाह में पेश कयो वञे त आउं रब जी कंहिं न कंहिं फरमान बरदारी में, रब जी कंहिं इताअत में हुजां। त मुंहिंजा भाइरो, नबी साईं जे इन अमल ऐं इन फरमान जे पेश नज़र तोखे मूंखे बि इहा शइ जुगाए त असां कोशिशि करियूं, हीउ जेको महीनो आहे ख़ासि करे शाबान जो, इन में पंहिंजो पाण खे हर क़िस्म जे गुनाह खां बचायूं, हर क़िस्म जी ग़लतीअ खां बचायूं। ॾिसो न, कमी कोताही त हूअं बि हूंदी आहे, पर जेॾी महिल ऑफिसर अचे थो उन टाइम ते माण्हू पंहिंजी हाज़िरी पूरी रखे न। ख़बर पए त भई हीउ टाइम जेको आहे सो थोरो पुछा अछा जो आहे, पोइ सॼो साल कीअं गुज़ारियो पाण ॼाणो, पंहिंजो कमु ॼाणे। पर हींअर ख़बर केॾी महिल बि अची ऑफिसर बीहंदो, पोइ बि जेकॾहिं असीं हुन लाइ तयारी न करियूं ऐं सम्झो पंहिंजी पोज़ीशन खे थोरो साफ़ु न करियूं त पोइ माना पंहिंजो नुक़सानु कंदासीं कोन कंदासीं। त पूरो साल असां कीअं गुज़ारियो, सभु कंहिंखे पंहिंजी हालत जी ख़बर आहे। पर हाणे हीउ सम्झो जेको महीनो आहे, केॾी